साईं कलाम ने फरमाश भेटाई इको साउंड कंडियारो उस्ताद नियाज अब्बासी आई प्री प्यारो भा अदा सनी जान अदा अरशद अली जी खास फरमाश ते कलाम पेश था कयूं आई सभिन सुणन जी फरमाश तमाम कंडियारे शहर जो बेहतरीन इको साउंड भेटाई इको साउंड हिकड़ो ई तू जो सिरवा जेको पंथ थो कराए न त तुझ शहर प्यारा रखियो भला बिछाए हिकड़ो ई तू जो सिरवा जेको पंथ थो कराए हिकड़ो ई तू जो सिरवा शौकत अली सोलंकी साहब जी का फरमाश अदा खातिम सनी फरमाश अदा मौला बख्श सोलंकी साहब का फरमाश न तुझ शहर प्यारा रखियो भला बचाए न तुझ शहर सहारा रखियो भला बचाए हिकड़ो तू दसरवा हिकड़ो ई तू जो सिरवा
ई तुंहिंजो सिरवा जेको पंथ थो कराए कहिड़ो ई तुंहिंजो सिरवा जेको पंथ थो कराए न त तुंहिंजा शहर प्यारा रखी भला थो चाहे